आहियूं ऐं ही असां कंहिं भिट ते मौजूद कोन आहियूं। ही असीं जेको आहे सो जेका असांजी नौकोट बिरांच आहे उन जे पूरे विच में असां बीठा आहियूं। ही जेको सिल्ट मौजूद दड़ो जेको आहे सो उन जे विच में आहे। ही पोयां असांजे बैक साइड ते गेट बंदि आहे ऐं ही 5 जेके गेट आहिनि उन्हनि मां सिर्फ़ु 3 गेट हलनि था, 2 मुकमल तरह सां बंदि आहिनि। तव्हां अंदाज़ो कयो त सॼी सब डिवीज़न जो पाणी कीअं ईंदो जॾहिं 5 गेटनि मां 2 गेट बंदि हुजनि, माना 50% त ब्लॉकेज लॻी पई आहे। उन खां पोइ ही ऐं ही टाइम आहे इन्हनि शयुनि खे दुरुस्त करण जो। अहिड़ियुनि शयुनि जेके जिते जिते पॉइंटूं ख़राबु आहिनि उन्हनि खे फोटो सेशन जो कोन्हे। मथे तव्हां कुझु बि करे छॾियो पर जॾहिं गेट बंदि हूंदो त छा कंदासीं? त तंहिंजे करे फौरी तौर ते हिन ते जेको आहे सो हिन खे एॾो वॾो ख़र्च बि कोन्हे। हिते जेकॾहिं 10-15 कलाक 20 कलाक मशीन हले थी, कमु निकिरी सघे थो ऐं हिकिड़ो वॾो मसइलो हल थी सघे थो। फौरी तौर ते असीं गुज़ारिश करियूं था डायरेक्टर साहब इंतिज़ामिया खां हिन मसइले खे फौरी हल कयो वञे ऐं हिन खे जल्दी खां जल्दी जेको आहे सो 2-3 ॾींहंनि जे अंदरि हिन गेटनि खे खोले असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। वाह जेको पको ठहियल आहे नवकोट सब डिवीज़न जो, उन जे अंदरि बीठा आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त 20 फुट वाह बंदि पियो आहे। ॿियो त कमु कोन थियो, पर जेको वाह पके जे अंदरि सिल्ट पई आहे। 2 गेट ही तक़रीबन 2.5 गेट जेके आहिनि से पोइ छाजे लाइ ख़र्च करे ठाहिया विया आहिनि असांखे सम्झ कोन थी अचे त इहे माण्हुनि जे रहण लाइ ठाहिया आहिनि या पाणी जे निकाल लाइ। ऐं ऑफिसर जेके आहिनि उहे सिर्फ़ु पंहिंजा मुंहिंजे ख़्याल में पंहिंजा नवाज़ी करे रहिया आहिनि। ऐं ही सॼो 5-7 लाख एकड़ ज़मीन जेका नवकोट सब डिवीज़न जी आहे उनखे गैराबाद करण जो आहे प्लान ठहियल आहे। त असीं वज़ीर आला साहब के, मिनिस्टर साहब के, सभिनि खे गुज़ारिश करियूं था त ही असां ते नज़रसानी कई वञे। पोइ जेॾी महिल पाणी अचे थो तॾहिं चवंदा हाणे अव्हां जो वाह पाणी कोन थो खणे, वाह टुटियो थो वञे। अॼु कमु करण जो टाइम आहे, पोइ इहे पैसा ख़बर न आहे केॾांहुं पिया वञनि। महिरबानी करे हिन ते नज़रसानी कई वञे।